एडी कावड़ ग्रुप में ला 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 ओ लाले ला एडी कावड़ ग्रुप में कभी नहीं यार हाने ठही पहुंचू यार अब्दुल हमीद चनो चवे कलाम ने फरमाशा खानपुर मार का मुझा पिरी प्यारा दोस्त आहिनि शायर अब्दुल हमीद चन्ना साहब ऐं मुझो पिरी प्यारो दोस्त हाकिम अली सियाल जी फरमाश मुझो सिलेक्शन शायर इमदाद अली जसकानी साहब जी फरमाश आहे ऐं ही जेको एल्बम मां कयां पियो क़िस्मत प्रोडक्शन में ऐं प्रोड्यूसर आदम साहब कुंभर जी ख़ासि फरमाश आहे आशिक़ ॾिसी पंहिंजे महबूब खे चए थो त हो करे मेड़ अचां थो सुभाणे को न पीअंदुसि सजा तुंहिंजी पाणी जैसे नथो ठाह करी जैसे नथो ठाह करी हो करे मेड़ अचां थो सुभाणे को न पीअंदुसि सजा तुंहिंजी पाणी जैसे नथो ठाह करी जैसे नथो ठाह करी हो काफी हाने यार दे माफी के दो छोड़ा ही सुना पापी सका सुरू मुकाफी हाने यार दे माफी के दो छोड़ा ही सुना पापी के दो छोड़ा ही सुना पापी टूट दिलड़ी न पहुंची न मार जैसे न थोड़ा करी जैसे नथो ठाह करी हो भली दे तू कसम तुझो आया सनम मुझो तो करिए एडा मुद जुल्म भली दे तू कसम तुझो आया सनम मुझो तो करिए मुद एडा जुल्म मुझो तो करिए मुद एडा जुल्म कभी करे बात कहानी जैसे न तो ठाह करी जैसे न तो ठाह करी हो शर इसी नाले वाले मिसरा में चए थो त रहमतुल्लाह शर वेठो तुंहिंजे दर हाणे वेठो हूंदो सुण अचे पर रहमतुल्लाह शर वेठो तुंहिंजे दर हाणे वेठो हूंदो सुण अचे पर हाणे वेठो हूंदो सुण अचे पर जैसे नथो ठाह करी जैसे नथो ठाह करी हो करे मेड़ अचां थो सुभाणे को न पीअंदुसि तुंहिंजी पाणी जैसे